नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जामशोरो में क़ौम परस्त धुरियुनि ॿेटनि वारे मामले बाबति सदारती आर्डीनेंस रद्द तहरीक हलाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। सामूंडी ॿेट आइन मूजिब सिंध जा आहिनि, वफ़ाक़ खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। मुख़ालिफ़ धुरियुनि खे ॿेटनि ते वफ़ाक़ सरकार पारां कब्ज़े करण ख़िलाफ़ सेनेट में करारदाद पेश करणु घुर्जे। SUP सरबराह जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास सिंध एक्शन कमेटी जो ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सॼे सिंध में एहतजाज जो ऐलान। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जामशोरो में क़ौम परस्त धुरियुनि ॿेटनि वारे मामले बाबति सदारती आर्डीनेंस रद्द तहरीक हलाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। सामूंडी ॿेट आइन मूजिब सिंध जा आहिनि, वफ़ाक़ खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। मुख़ालिफ़ धुरियुनि खे ॿेटनि ते वफ़ाक़ सरकार पारां कब्ज़े करण ख़िलाफ़ सेनेट में करारदाद पेश करणु घुर्जे। SUP सरबराह जलाल महमूद शाह जी सदारत हेठि इजलास सिंध एक्शन कमेटी जो ॿेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ सॼे सिंध में एहतजाज जो ऐलान।